नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त ख़ुदा ऐं मोहब्बत ड्रामे जे मरकज़ी किरदार फरहाद सां मुतासिर थी करे मुल्तान वासी नौजवान बि मोहब्बत में नाकाम खां पोइ मलंग बणिजी वियो आहे। 10 क्लास जो शागिर्द अज़ीमुल्लाह कुरैशी जुमे जे ॾींहुं हज़रत शाह शमन जी मज़ार ते जोगी वारे रूप में वञी वेहे थो ऐं पंहिंजी मोहब्बत खे यादि करी तस्बीह पढ़े थो। अज़ीमुल्लाह हर जुमे ते हिन आसरे में वञी वेहे थो त जीअं ड्रामे में फरहाद जे मामे सां मुलाक़ात मज़ार ते थी हुई, ईअं हिन जे विञायल मोहब्बत हिन खे मज़ार ते मिली वेंदी। अज़ीमुल्लाह पंहिंजी मोहब्बत जे बारे में ॿुधाए त हिन सां गॾु स्कूल में पढ़ंदो हो, पर हिन अज़ीम खे धोखो ॾिनो, कंहिं ॿिए सां वञी शादी करे छॾी। उन छोकिरी सां इश्क हो। मज़ार खां उन वक़्तु उथंदो है जॾहिं हिन खे ॿीहर मिली वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।